रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम साथियों, मूंसां गॾु ही माज़ूम न्याणी मौजूद आहे। ही शहदाद कोट जा रहवासी ऐं असां हिन न्याणी जे लाइ ही व्हीलचेयर वरिती आहे जेका आउं तव्हांखे ॾेखारियां थो। खोलियां थो कयां थो, ही व्हीलचेयर आहे जेका हीअ असां न्याणी जे लाइ वरिती आहे ऐं आउं न्याणी जे हवाले कयां थो तव्हांजे साम्हूं। ही व्हीलचेयर आहे जेका ही मां तमामु ज़बरदस्त ऐं हिकु नंबर व्हीलचेयर वरिती आहे जेका ही न्याणी आहे। अस्सलाम वालेकुम। हाय बेटा, माशाल्लाह, ख़ुश आहे? तबियत सही आहे? अॼु ही तोखे असां व्हीलचेयर ॾियूं था, कीअं सुठी थी लॻे? हा, हिन ते वेहंदी आहे? और मां तोखे कुझु ख़र्ची बि ॾियां थो। किथां आई आहे? हाँ, शहदाद कोट का? हाँ, चलो ये तो के कुछ पैसा भी है ने, ये 4000 रुपया दिया। बिस्मिल्लाह, ये वट सके नहीं है? अरे माशाल्लाह, ये तुझे ला व्हीलचेयर आ? सही आ? दुआ कर अल्लाह खुश कर दो। ये दुआ करते हैं ना, इदारे के भी दुआ करे तो जी खिदमत क्यों तुझे शहदाद कोट में बीड़ी लेबार्टरी खोलियो। हाँ इंशाल्लाह इंशाल्लाह। ये तुझे लाइ तोहफ़ो आहे फ़कीर अरसलान अबी वेलफेयर फाउंडेशन जे तरफ़ां मुंहिंजी धीउ। अल्लाह साईं तोखे ख़ुशि रखे, तोखे सिहत ॾे, अल्लाह तुंहिंजे वालिदैन ते रहम फरमाए। ऐं ही तुंहिंजे लाइ तोहफ़ो आहे। हिते वेही सघंदी आहे? कीअं वेहंदी आहे? चलो मां तोखे विहारियां थो, ही तव्हांखे ॾेखारियां थो। अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए जो ही न्याणी असां वटि आई आहे शहदाद कोट खां। ही असां हुनखे 4000 रुपया बि ॾिना आहिनि ऐं ही व्हीलचेयर बि ॾिनी आहे। अल्लाह तबारक व तआला असांजो ही अमल पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। कोशिशि कयूं था ऐं ख़िदमतूं अल्लाह जी रज़ा जे लाइ बग़ैर कंहिं फ़र्क़ु रंग नस्ल ज़ात पात जे जारी ही फ़कीर अरसलान अबी वेलफेयर फाउंडेशन जे तरफ़ां हलंदड़ ही इदारो आहे। ही चैरिटी लेबॉरेटरी आहे ऐं जेको आहे सो माना ही मां तव्हांखे ॾेखारियां थो। ही तव्हां लैब ॾिसी सघो था जेका अल्हम्दुलिल्लाह ख़िदमत सर अंजाम थी ॾिए ऐं अल्लाह जी महिरबानी आहे। अल्हम्दुलिल्लाह ही इदारो जेको आहे ख़िदमतूं सर अंजाम ॾिए पियो अल्लाह जी रज़ा जे लाइ ऐं ख़िदमतूं असांजूं कोशिशूं काविशूं अल्लाह जी रज़ा जे लाइ। ही मासूम न्याणी आहे, अल्लाह जी महिरबानी सां जेके ही असां व्हीलचेयर ते विहारियो आहे हिन तव्हांजे साम्हूं आहे ऐं ही ख़िदमत बि फ़क़ति अल्लाह जी रज़ा जे लाइ आहे बग़ैर कंहिं ज़ात पात रंग नस्ल जे। न्याणी जी वीडियो साम्हूं अची वई, यकीन कयो जी झुरी पियो। अल्लाह ताला न्याणियुनि जा नसीब भला करे, अल्लाह साईं जे वालिदैन ते रहम फरमाए। हिन न्याणी जी तकलीफ़ उनजे वालिदैन खे ख़बर हूंदी, उनजी वालिदा ऐं उनजे पीउ खे ख़बर हूंदी, उनजे घर भातियुनि खे ख़बर हूंदी। अल्लाह सिंशल रहम फरमाए। असांजी कोशिशि आहे त इंसान ज़ात जी भलाई ऐं ख़िदमत जे लाइ हर वक़्तु कोशिशि हुजे, काविश हुजे ऐं अल्लाह ही कोशिशूं काविशूं पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। फ़कीर अरसलान अबी वेलफेयर फाउंडेशन अव्हांजे ज़कात ख़ैरात सदक़ात जी मुस्तहिक़ आहे। अगरि अव्हां पंहिंजो ज़कात ख़ैरात असांखे ॾींदो त असां ही ख़िदमतूं सर अंजाम ॾेई सघंदासीं। अव्हांखे बख़ूबी इल्मु हूंदो त असां वटि ॿियो को बि ॿाहिरियों फंड कोन्हे को। असांजी फंडिंग सिर्फ़ु सोशल मीडिया आहे। अमीन माण्हू असां सां ताउन कनि न त जीअं तव्हां जहिड़नि माण्हुनि जी ख़िदमत थी सघे। हा न, छा चवंदी आहे? हिन महिल तोखे इहा व्हीलचेयर मिली आहे, ख़ुशी थिए थी? हूअं तकलीफ़ बि थी तोखे घुमण में? माना हूअं घर वेठी आहीं न, हाणे तोखे हीअं हिन ते घुमाईंदा फिराईंदा न? हा न? हा माशाल्लाह माशाल्लाह। हा माशाल्लाह। खिल त न, खिल खिल थोरो। ए अल्लाह, हे अल्लाह, हे मुंहिंजा रब, तू रहीम आहे, तू करीम आहे, तू पंहिंजो रहम फरमा, तू पंहिंजो करम फरमा। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते ये असांजूं अहिड़ियूं कोशिशूं काविशूं इहे बि क़बूल फरमा। हे अल्लाह असांखे असांजे मुख़ैर हज़रात खे आबाद कर जेकी असां ताउन कनि था, जेकी सहकार कनि था।
जिन जे ताउन सां ही असांजो इदारो बि हले थो ऐं जेकी असां ख़ैर जा कम बि कयूं था। ऐं पाण ते मथां तनक़ीद करण वारनि जो बि शुक्रगुज़ार आहियां। अलाह साईं उन्हनि खे बि आबाद रखे। ही ख़िदमत अलाह जी रज़ा जे लाइ आहिनि। न्याणी शिदात कोट खां आई, असां अॼु हिनखे व्हील चेयर ॾिनीसीं ऐं अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी रही आहे। फ़क़ीर अरसलान हबीब अव्हांजो थोराइतो, अव्हांजे मोहबत ऐं इतमाद जो थोराइतो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सिंध सलामत, साथ सलामत।